टंडोजान मोहम्मद टाउन कमेटी जो माहवार इजलास चेयरमैन काजी नूर मोहम्मद साहन जी सदारत हेठि टाउन ऑफिस में मुनक़द थियो, जंहिंमें शहर जे मुख़्तलिफ़ मसइलनि ख़ासि तौर ते इंक्रोचमेंट, कब्ज़ा ऐं बक़ाया तरक़ियाती कमनि डेवलपमेंट बाबति तफ़सीली गौर फ़िक्र कयो वियो। इजलास में वाइस चेयरमैन शहज़ाद हुसैन आरई, टाउन ऑफिसर आफ्ताब शेख, ऑफिस सेक्रेटरी मीर परवेज़, मकानी नुमाइंदनि, टेक्निकल स्टाफ ऐं शहर जे मुअज़्ज़िज़ीन, जिनमें इंजीनियर हाजी रहीम बख्श सांद, मीशेर मोहम्मद टालपुर, काज़ी रज़ा मोहम्मद सांद, वडीर लियाकत आरई, फ़िरोज़ ख़ासकली ऐं ॿियनि मुअज़्ज़िज़ीन पिणु शिरकत कई। टाउन चेयरमैन काज़ी नूर मोहम्मद सांद ख़िताब कंदे चयो त शहर जे ख़ूबसूरती ऐं अवाम लाइ आसानी लाइ गैर क़ानूनी अदावतुनि ख़िलाफ़ कार्रवाई ज़रूरी आहे। इन करे एडमिनिस्ट्रेशन खे अपील करे टाउन कमेटी जी मदद सां इंक्रोचमेंट के ख़िलाफ़ सख़्त क़दम खया वेंदा। इजलास जे आख़िर में फ़ैसिलो कयो वियो त ईंदड़ महीने ताईं तरक़ियाती रिथाउनि ते कमु शुरू कयो वेंदो, जंहिं ते कब्ज़ा ख़तमु करण लाइ टीम पिणु जोड़ी वेंदी, जेका बाक़ाइदा मॉनिटरिंग कंदी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।